मीडिया सेंटर सिंध ते मोहम्मद इब्राहिम शोरो जो एहतियात कंदे ॿुधायो टीचर सनाउल्ला जमाली न्याणियुनि जा बेफारम फाड़ण उछलाइण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। इब्राहिम शोरो जो चवणु आहे सनाउल्ला जमाली जेको हाजी सदन उडे जो स्कूल ते टीचर पंहिंजी ग़लति रवैयनि सबबि तालीम जे मयार खे मुतासिर कयो आहे, वालिदेन जी दिलनि खे ज़ख़्मी कयो आहे। वालिदेन पिणु सख़्तु गुस्सो ज़ाहिर कंदे मुतालबो कयो आहे तहिड़े टीचर खे फ़ौरन हटायो वञे, फौरी कानूनी कार्रवाई कई वञे, छाकाणि त न्याणियुनि खे धिका ॾेई स्कूल खां ॿाहिरि कढी छॾियो आहे। रिपोर्टिंग दौरान ह्यूमन राइट्स पाकिस्तान जे मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खुसो पिणु मौजूदु हो, जंहिं उन मामले ते ध्यानु ॾिनो। इब्राहिम शोरे वधीक चयो त मुतासिर थियण बावजूदि पंहिंजे हक़ लाइ पुरज़ोर आवाज़ बुलंद कंदो रहंदो। तालीम जे आला ऑफिसरनि खां घुरे थो त उहे हिन मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कनि, जीअं ॿीहर अहिड़ियूं ना इंसाफ़ियूं अॻिते न थियनि। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान। नाज़रीन, जीअं त कल्ह आऊं ॻोठ हाजी बचल शोरो, मुंहिंजो नालो मोहम्मद इब्राहिम आहे, ठीकु आहे न। ऐं सनाउल्ला जमाली आहे जेको ॻोठ सॼो उडेजे में ॿार पढ़ाए थो, ऐं हुते बेफारम जमा करणु वियुसि। उन सां मूंसां बदतमीज़ी कई ऐं मूंखे चई पैसा ॾे, मूंखे 2000 पैसा ॾे त आउं तुंहिंजो फारम जमा कंदुसि, जे न त तुंहिंजे पैसा कोन चढ़ंदा। ऐं उनखां पोइ पैसनि लाइ मूं जवाबु ॾिनो। उनखां पोइ बेफारम मुंहिंजो फाड़े ऐं मूंखे ओरिजिनल मुंहिंजो बेफारम ऐं 6 महीना मूं रुली ठारायो हो। 6 महीना रुली मुंहिंजो बेफारम फाड़े माना मूंखे कल्ह ॿूथ में उछलाए ऐं मुंहिंजो सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कई आहे ऐं हिनजो नोटिस वरितो वञे। ऐं नंढे ॿारनि खे बि धिका ॾेई चवंदा, ॿारनि खे धिका ॾेई मुंहिंजे स्कूल मां नंढियुनि खे धिका ॾेई कढियो वियो आहे। कहिड़े स्कूल ते सनाउल्ला पढ़ाए थो? ॻोठ हाजी सॼो उडेजे में।